खबर शामिल कंदासीं। पाकिस्तान ऐं चीन पारां ॿतरफ़ी लाॻापा वधीक मज़बूत करण, दिफ़ा ऐं वापार जे शुबनि में सहकार वधाइण ते इतफ़ाक़ करे वरितो आहे। परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं चीन जे परॾे वज़ीर वांग यी चयो आहे त कंहिंखे बि पाक चीन दोस्ती खे नुक़सान पहुचाइण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। चीन जे शहर गुआंगडो में परॾे मामलनि वारे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चीनी परॾे वज़ीर वांग ज़ी सां मुलाक़ात बैदि गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस में चयो आहे त पाकिस्तान ऐं चीन जी दोस्ती वक़्त सां गॾु मज़बूत थी रही आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हर मुश्किल वक़्त में चीन जी भरपूर सहकार ते हू चीन जा थोरा मञे थो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पाकिस्तान चीनी शहरनि ते थियल दहशतगर्द हमले जी मज़म्मत करे थो ऐं चीनी शहरनि ते हमिलो कंदड़नि खे कानून जे कटहरे में आंदो वेंदो। परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पाकिस्तान ख़िते में अमन जो ख़्वाहिशमंद आहे। सीपेक मंसूबे ते कम कंदड़ चीनी शहरनि जी सिक्योरिटी खे यकीनी बनाए पियो वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त भारत वालारल कश्मीर में मुसलमान अक्सरियत खे अक़लियत में तब्दील करण जूं कोशिशूं करे रहियो आहे। चीन जे परॾे वज़ीर वांग ज़ी चयो त हू परॾे वज़ीर बिलावल भुट्टो खे चीन जे दौरे ते ख़ुश आमदीद करे थो। संदसि दौरो पाक चीन लाॻापा मज़बूत करण में मुफ़ीद साबित थींदो। चीनी परॾे वज़ीर वांग ज़ी चयो त पाकिस्तान सीपेक वापार ऐं दिफ़ा बाबति सहकार समेत ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। पाकिस्तान सां मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधायो वेंदो। परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी चीनी परॾे वज़ीर वांग ज़ी सां मुलाक़ात कई आहे। ॿतरफ़ा लाॻापनि खे हथी वठाइण में गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। परॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी मनसब संभालण बैदि चीन जे पहिरें दौरे ते गुआंगडो पहुतो। बिलावल भुट्टो ज़रदारी चीनी हम मनसब वांग यी जे ख़ुसूसी दौरे ते 2 ॾींहनि जे दौरे ते चीन पहुतो आहे। मुमलकती वज़ीर हिनार बानीखर ऐं परॾेही खाते जा सीनियर अमलदार पिणु परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾु गुआंगडो पहुता। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं परॾे वज़ीर वांग यी विच में मुलाक़ात दौरान मुख़्तलिफ़ मामलनि ते वसी मशावरत, वापारी ऐं इक़्तिसादी सहकार वधाइण ते ॻाल्हियूं कयूं वियूं। मुलाक़ात दौरान इक़्तिसादी कॉरिडोर ते अॻभराई, बेल्ट एंड रोड इनिशिएटिव फ्लैगशिप प्रोजेक्ट ते ॻाल्हि ॿोल कई वई। पैमाने ते इलाइक़े में आलमी मामलनि ते पिणु गौर वीचार कयो वियो। ज़िक्र कंदासीं त गुड्डू बैराज में पाणी जे वहिकरनि में वाध वारो सिलसिलो शुरू थी वियो आहे। गुड्डू बैराज में पाणी जो मथां वहिकरो 66,863 ऐं हेठां वहिकरो 62,300 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो आहे। कंट्रोल रूम मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 15,000 क्यूसिक जो वाधारो थियो आहे। गुड्डू बैराज वटि हिन वक़्तु 40% पाणी जी खोट आहे। इंतज़ामिया जो चवणु आहे त ईंदड़ कुझु ॾींहनि में पाणी जे वहिकरनि में वाधारो थी सघे थो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहरा करे धरना हया विया। कराची, गुड्डू, कोटड़ी, कुपचाणी, वारा, सिजावल, वगड़, फैज़गंज ऐं फ़कीराबाद में पाणी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहरा कया विया। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो सिंध में पाणी जी शदीद खोट पैदा थी वई आहे, जंहिं सबबि तयार फसल तबाह थी वियो आहे। हुन जूं हथरादू सिंध में पाणी जी खोट सबबि आबादगारनि जो मुआशी क़त्लेआम कयो पियो वञे। मुज़ाहिरीन मुतालबो कंदे चयो त सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾेई बेचैनी ख़तम कई वञे। ॿिए पासे जोही में भी सिंधी अदबी संगत जे मरकज़ी सॾ ते सिंध में पाणी जी शदीद खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। आस बबर, ज़ैन खोसो, नकाद थईम ऐं घायल लिगारी जी अॻवानी में सिंध में पाणी शदीद खोट ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन अॻवाननि साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त हथरादू सिंध जो पाणी बंदि करे सिंधू दरिया खे सुकायो पियो वञे। पाणी जी शदीद खोट सबबि सिंध जा आबादगार हारी ऐं सख़्त परेशानियुनि में मुब्तला थी विया आहिनि। हुन चयो त सिंधू दरिया जो पाणी बंदि करे सिंधी माण्हुनि जो मुआशी क़त्लेआम कयो पियो वञे। मुज़ाहिरीन लाॻापियल इदारनि खां मुतालबो कंदे चयो त सिंध जे हिसे जो पाणी ॾेई सिंधी माण्हुनि जो मुआशी क़त्लेआम बंदि कयो वञे।
इतलात खाते वारे सूबाई वजीर शर्जील इनाम मेमण सिंध में पानी खोट ते गणती जो इज़हार कंदे चयो आहे त सिंध में पानी जी खोट 72% ताईं पहुची वई आहे। सूबाई वजीर शर्जील इनाम मेमण पंहिंजे बयान में चयो आहे त सिंध जे बेराजनि ते पानी जी खोट शिदत इख्तियार करे वई आहे। शर्जील मेमण चयो त ज़राअत तोड़े पीअण जे पानी खां पोइ हाणे सनअतनि खे पानी फराहमी मुतासिर थियण जो ख़दशो आहे। इतलात खाते वारे वजीर चयो त इरसा 1991 वारे पानी मुआहिदे जी पासदारी करण में नाकाम वई आहे। हुन जो त 3 दर्जन वारे फार्मूले जी का कानूनी हैसियत न आहे, पर इरसा केतिरनि ई सालनि खां 3 दर्जन वारे फार्मूले तहत सूबनि में पानी विराए रही आहे। सूबाई वजीर शर्जील मेमण चयो त मई 1994 में वज़ारती कमेटी जे इजलास में 3 सतही गैर बराबरी वारो फार्मूलो साम्हूं आयो हो, जंहिंखे 23 अक्टूबर 2000 ते पाकिस्तान जे चीफ एग्जीक्यूटिव ऐं पानी ऐं बिजली वारे वज़ारत रद्द करे छॾियो हो। संदसि चवणो हो त वफ़ाक़ी यूनिटनि में पानी जी विर्छ 3 दर्जन वारे फार्मूले तहत कई पई वञे, जेका पानी मुआहिदे जे ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। शर्जील मेमण वधीक चयो त ख़ैबर पख्तूनख्वा ऐं बलोचिस्तान खे पानी जी विरासत खां छूट ॾिनी वई आहे। पानी खोट जो समूरो भार सिंध खे बर्दाश्त करणो पवे थो। हुन जो त पंजाब पानी खोट जी मौसम में पंहिंजे हिसे खां वधीक पानी वठंदो आहे। इहा ॻाल्हि इरसा जे पंहिंजी रिपोर्टनि मां ज़ाहिर थी आहे। शर्जील मेमण चयो त इरसा फिल कैनाल खे फौरी तौर भर करे इरसा पानी मुआहिदे तहत मुनसिफानी विर्छ के यकीनी बनाए। कराची में पीपी अगवान फरियाल तालपुर सां पाकिस्तान खासकेली राजौनी इत्तेहाद जे चेयरमैन राजा खासकेली मुलाकात कई आहे। मुलाकात दौरान सरदार राजा खासकेली पंहिंजी बिरादरी ऐं हामियुनि समेत पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान करे छॾियो आहे। उन मौक़े ते राजा खासकेली पीपल्स पार्टी जी आला क़यादत ते एतमाद कंदे पीपी में शमूलियत जो ऐलान कयो। फरियाल तालपुर सरदार राजा खासकेली खे पार्टी में शामिल थियण ते भलीकार कयो। उन मौक़े ते पीपी सिंध जो सदर निसार अहमद खोड़ो ऐं सूबाई वजीर सईद गनी पिण मौजूद हुआ। पीपल्स पार्टी जी एमपी अली हसन जरदारी नवाबशाह पुलिस लाइन में कायम सेफ सिटी सीसीटीवी कंट्रोल जो इफ्तिताह करे छॾियो आहे। उन मौक़े ते डीआईजी खादिम हुसैन रिंद, डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद आमिर हुसैन पवर, एसएसपी अमीर सऊद मक्सी ऐं वॾे तादाद में पुलिस एहलकार मौजूद हुआ। शहर में अमन अमान जी सूरत हाल के बेहतर बनाइण ऐं मॉनिटरिंग लाइ मुख़्तलिफ़ चौक चौराहनि कारोबारी मर्कज़नि शहर जे दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते सीसीटीवी कैमराऊं लॻायूं वयूं। सेफ सिटी सीसीटीवी कंट्रोल रूम जो इफ्तिताह करण बैदि मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे एमपीए अली हसन जरदारी चयो त हीअ प्रोजेक्ट आसिफ अली जरदारी पारां नवाबशाह शहर लाइ हिकु ख़ासि तोहफ़ो आहे। एमपीए अली हसन जरदारी चयो त सेफ सिटी अहम प्रोजेक्ट आहे, जेको पंहिंजी मदद पाण तहत मुकमल करायो आहे। मंसूबे सां शहर में बदअमनी ते काफ़ी हद ताईं ज़ाब्तो अची वेंदो। सिंध हुकूमत पारां मुख़्तलिफ़ शहरनि में कणक ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाइयूं करे लखें बोरियूं ज़ब्त करे वरितियूं आहिनि। ख़ुराक खाते मूजिबि सख डिवीज़न जे 3 ज़िलनि मां 3,33,640 बोरियूं पकड़ियूं वयूं आहिनि। ख़ैरपुर मां 1,83,220 ऐं घोटकी मां 69,770, सखर मां 80,770 बोरियूं पकड़ियूं वयूं आहिनि। शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे 3 ज़िलनि मां 46,880 बोरियूं पकड़ियूं वयूं आहिनि। नौशेरो फेरोज़ ज़िले मां 28,000, सागर मां 3,900 ऐं नवाबशाह मां 1,490 बोगरियूं पकड़ियूं वयूं आहिनि। ख़ुराक खाते मूजिबि लाड़काणे डिवीज़न जे 5 ज़िलनि मां 2,32,255, जेकबाबाद मां 28,400, कश्मीर मां 50,000 कणक जूं बोरियूं पकड़ियूं वयूं आहिनि। शिकारपुर मां 25,255, कमर शिदातकोट मां 97,000 ऐं लाड़काणे मां 31,600 ज़ख़ीरो कयल कणक जूं बोरियूं पकड़ियूं वयूं आहिनि। सूबाई वज़ीर मुकेश कुमार चयो आहे त कणक ज़ख़ीरो कंदड़ कणक लिकाए सूबे में बहरान पैदा करणु चाहिनि था। अहिड़ियुनि कार्रवाइनि सां अटे जे बहरान ते ज़ाब्तो ईंदो।
कंबरजे ॻोठ बहारो चांडियो में कार जे इल्ज़ाम हेठि हथियारबंदनि पारां ओताक ते वेठल नौजवान मथां फायरिंग कई वई। गोली लॻण सबबि नौजवान आसिफ चांडियो थॾे ते क़तल थी वियो। संदसि मासूम भाउ आतिफ चांडियो सख़्त ज़ख़्मी थी पियो। सदर थाणे जी पुलिस फोती जो लाश ऐं ज़ख़्मी खे कंबर इस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। कंबरजे ॻोठ बहारो चांडियो में कार जे इल्ज़ाम हेठि हथियारबंदनि पारां ओताक में वेठल नौजवान मथां फायरिंग कई वई। गोली लॻण सबबि नौजवान आसिफ चांडियो थॾे ते क़तल थी वियो। संदसि भाउ ज़ख़्मी थी पियो। नसीराबाद वेझो अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। मेन इंडस हाईवे ते अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में कंबरवासी मोहम्मद उर्स कलोड़ो मारिजी वियो। इतला ते पुलिस पहुची फोती जो लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस मूजिबि वाक़े जो कारण मालूम नाहे थी सघियो। वधीक जांच कई थी वञे। इतला ते पुलिस पहुची फोती जो लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। लाड़काणू शहर में शादी तकरीब दौरान हवाई फायरिंग में 3 ॿारड़ा ज़ख़्मी थी पिया। रहमतपुर थाने जे हद वगण में शादी जी तकरीब दौरान हवाई फायरिंग जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि 3 ॿारड़ा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी में 6 वरे जो सनाउल्ला यार मोहम्मद ऐं 5 वरे जो शरफ चांडियो शामिल आहिनि, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मुतासिर नीगर जे वारसनि जो चवणु आहे त मुग़ेरी बिरादरी जे शादी जी तकरीब दौरान हवाई फायरिंग में 3 ॿारड़ा ज़ख़्मी थी पिया। बानसीदाबाद खैरपुर ऐं जेकबाबाद में IBS सख्त एंट्रीएस टेस्ट पास कंदड़ उस्तादनि पारां मुतालबनि जे मनता लाइ रैलियूं कढी एहतिजाजी मुज़ाहरा कया विया। बान रेगुलर न करण ख़िलाफ़ उस्तादनि पारां एहतिजाजी रैली कढी प्रेस क्लब आॾो धरणो हंयो वियो। जेकबाबाद में 2013 में NTS टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि खे ऑफर आर्डर न मिलण ख़िलाफ़ टिकंडो बाग खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो वियो। खैरपुर में IBA टेस्ट पास उस्तादनि पारां रेगुलर न करण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन आला इख्तियारियुनि खां मुतालबो कंदे चयो त मुतालबा पूरा करे बेचैनी ख़त्म कई वञे।